रहमतुल्लाह ताला अलैह जे योम विलादत मुबारक के मौके ते जामिया राशिदिया दरगाह शरीफ जो ख़तीब पेश इमाम ऐं जमियत उलमा सिकंदरिया पाकिस्तान जो निगरान आला मुफ्ती दोस्त अली सिकंदरी दामत बरकातुहू आलिया पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार फरमाईंदो उस्ताद साईं दोस्त अली सिकंदरी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आला हज़रत मोहसिन मिल्लत हज़रत पी साईं सैयद शाह मर्दान शाह रहमतुल्लाह अलैह जूं जेके ख़िदमतूं आहिनि दरगाह ऐं जमात जे वास्ते, जमायत कॾहिं बि उन्हनि ख़िदमतुनि खे विसारे नथी सघे। उन जे करे जमायत हर वक़्तु पंहिंजे मोहसिन पंहिंजे मुरबी मुर्शिद खे यादि कंदी रहे थी ऐं इन मुहबत ऐं अक़ीदत जो ही हिकिड़ो सिलसिलो आहे जेको योम विलादत पी साईं जे सालगिरह जे विलादत जे ॾियारे सां जो मुनासिबत सां जेको प्रोग्राम ख़लीफ़े साईं रखियो आहे ऐं जमायत फ़क़ीरनि आलिमनि खे गॾु करे पी साईं जो ज़िक्र थींदो आहे दरगाह शरीफ़ जे ख़िदमतुनि जे हवाले सां, त ॼण त जमायत में हिकिड़ो नओं रूह अची वियो आहे। अल्लाह ताला पी साईं सरदार खे सिहत सां गॾु वॾी हयाती अता फ़रमाए। उन सिलसिले खे जेको पी साईं रोज़दणी जेको सिलसिलो आहे उन सिलसिले खे यानी क़ाइम ऐं दाइम रखियो अचनि पिया। अल्लाह ताला उन फैज़ जे सिलसिले खे क़यामत ताईं जारी फ़रमाए। अल्लाह जमायत खे आबाद फ़रमाए, पाक फ़ौज ऐं पाकिस्तान जो ख़ैरु फ़रमाए। 22 नवंबर पीर शाह मर्दान शाह अलमारूफ शटदणी बादशाह जे बाबति तव्हां कुझु ॿुधाईंदो। छटताई बादशाह रहमतुल्लाह अलैह जूं ख़िदमतूं आहिनि जंहिंखे जमायत हर वक़्तु उन ख़िदमतुनि खे यादि करे थी ऐं यकीनन उहे ख़िदमतूं अहिड़ियूं आहिनि जेके विसारे नथियूं सघिजनि। पी साईं जूं ख़िदमतूं ज़ाहिरा त हर लिहाज़ खां, सियासी लिहाज़ खां, मुल्की लिहाज़ खां ऐं दीनी लिहाज़ खां पी साईं सरदार छटताई रहमतुल्लाह अलैह जी जेका शख़्सियत हुई उहा हम यानी जिहत शख़्सियत हुई। हर पासे खां अल्लाह ताला उन्हनि खे कमाल अता फ़रमायो, हर ख़ूबियूं संदन जी ज़ात में कमाल दर्जे सां मौजूदु हुई। यकीनन उहे ख़िदमतूं आहिनि जिन खे जमायत यादि करे ऐं उन्हनि खे ॻाईंदी आहे। क़यामत इंशाअल्लाह उहा ख़िदमतूं जमायत यादि कंदी रहे।